खबरडींदा हालूं दादू पैरामेडिकल स्टाफ अलाउंस सिंध सिविल अस्पताल दादू जे अमले पारां पंहिंजे हक़नि लाइ शुरू कयल तहरीक 7 ॾींहं बि जारी रखी वई। ख़बर मूजिब सिविल अस्पताल दादू जे अमली ऐं पैरामेडिकल अलाउंस सिंध दादू ज़िले जे अॻुवाणनि ज़िले जे नंढनि वॾनि अस्पतालनि जे मुलाज़िमनि ऐं अॻुवाणनि मोहम्मद आचर पवर, ज़हीर खोड़ो, राजा रफ़ीक अहमद पवर, इम्तियाज़ अहमद चांडियो, निसार लाशारी, अब्दुल मजीद जतियाल, दीन मोहम्मद जतोई, नज़ीर बब्बर, रहमान पवर, मोहम्मद मूसा बिरहमानी, जाहिद गरमानी, मंसूर अली भट्टी, अरशद अली नूहानी, वज़ीर खान पवर, अब्दुल कादिर नारेजो, सिकंदर अली खोस्तो, मोहम्मद रमज़ान सोलंगी, हैदर शेख, खालिद शेख ऐं ॿियनि सिविल अस्पताल दादू में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻुवाणनि राजा रफ़ीक अहमद पवर ऐं इम्तियाज़ अहमद चांडियो ख़िताब कंदे चयो त वज़ीर आला सिंध ऐं सिहत जे वज़ीर समेत ॿियनि इख़्तियारनि खां मुतालबो था करियूं त असांजा जाइज़ मसइला सर्विस स्ट्रक्चर ऐं टाइम स्केल समेत पैरामेडिकल जा जाइज़ मसइला जल्द खां जल्द हल कया वञनि, न त ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। रिपोर्ट वज़ीर मल्ला।